अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां सौराब सूमरो ऐं मां आहियां आसिफ पौड़ उर्फ गामू। ऐं असां हिकिड़ो पैगाम खणी तव्हां वटि आया आहियूं। थरदीप ॻोठाणी तरक़ीअ जो प्रोग्राम जेको आहे उहे 14 ज़िलनि में हिन वक़्तु कमु कनि पिया। ख़ासि करे नियाणियुनि जी तालीम ते उहे तमामु घणो फोकस कनि पिया। तव्हांखे बि घुरिजे त पंहिंजी नियाणियुनि खे तालीम ज़रूरु ॾियारियो। ऐं उनखां अलावा तव्हांखे ख़बर आहे त थरदीप जेका आहे उहा ॻोठाणी औरतूं आहिनि उन्हनि खे हुनरी सिख्या बि ॾियनि था, हुनरी सिख्या बि, जंहिंसां इन्हनि सां उन्हनि जेको कारोबार बि थिए थो ऐं हू ख़ुदि कफ़ील थी वञनि थियूं। इहो पैगाम असां तव्हांखे ॾियूं पिया। थरदीप वारा जेके ॾाढो सुठो कमु पिया कनि माशाल्लाह। जेके ॻोठ जेके पोइते पियल आहिनि उन्हनि ॻोठनि खे बि थरदीप जेको आहे से जेको आहे उन्हनि औरतुनि खे सिख्या जो हुनर बि ॾियनि था, जंहिंमें जेको आहे सिलाई मशीन जो भर्थ जो कमु आहे ऐं उनखां अलावा ॿिया खोड़ सारा कम हूंदा आहिनि। त पंहिंजी महिरबानी करे जेके नियाणियूं आहिनि असांजी भेनरियूं जेके आहिनि उन्हनि खे प्लीज़ तव्हां जेको आहे न उन्हनि खे तालीम ॾियो। ऐं तालीम जेको आहे लाज़मी आहे। इंसानु मुकमिल तॾहिं आहे जॾहिं उन वटि इल्मु आहे त इंसानु मुकमिल आहे। तालीम लाज़मी आहे। इहो थरदीप वारनि जो बि पैगाम आहे, असांजो बि पैगाम आहे त महिरबानी करे पंहिंजी नियाणियुनि खे तालीम ॾियो।